अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं गवर्नमेंट ऑफ सिंध में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि कैंडिडेट्स जे लाइ जिन्हनि ग्रेजुएशन कैटेगरी में IBA सखर जी टेस्टिंग सर्विस जे थ्रू BPS 5 to 15 जी टेस्ट पास कई आहे। उन्हनि जे लाइ तमामु वॾियूं ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। टोटल ही जॉब अपॉर्चुनिटीज़ 190 प्लस आहिनि ऐं उन्हनि में जेको आहे जॉब अपॉर्चुनिटीज़ सब अकाउंटेंट ऐं ऑडिटर जो जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। डिफरेंट कोटा ते ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। सब ऑडिटर सब अकाउंटेंट जूं ही जेके जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि उहे ट्रेजरी एंड अकाउंट सर्विस सिंध में आहिनि, जंहिंजे लाइ जेका क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे उहा BCom BPA फाइनेंस BS अकाउंटिंग एंड फाइनेंस आहे। उन सां गॾोगॾु SBTE जी जेको आहे तव्हांजो MS ऑफिस जो कोर्स थियल हुजे। ऑडिटर जी जेका जॉब आहे इहा BPS 14 जी जॉब आहे ऐं हिन में जेको आहे ग्रेजुएशन रिक्वायर्ड आहे कंहिं बि हैक जी तस्लीम शुदा यूनिवर्सिटी मां। टोटल जॉब अपॉर्चुनिटीज़ सब अकाउंटेंट जो 153 आहिनि ऐं ऑडिटर जो 39 आहिनि। इन में जेको अप्लाई करण जा शर्त रखिया विया आहिनि उहे आहिनि सभ खां पहिरियां तव्हांजी IBA सखर जे पारां जेका BPS 5 to 15 जी ग्रेजुएशन कैटेगरी जी टेस्ट वरिती वई उहा तव्हांजी पास थियल हुजे ऐं उन खां पोइ तव्हां जेको आहे ही इश्तिहार अॼु ई आयो आहे तिन में तव्हांखे 15 डेज़ जे अंदरि मीन्स बिफोर 20 जुलाई तव्हांखे अप्लाई करे छॾिणो आहे। हिन में एड्रेस ॾिनल आहे सेक्शन ऑफिसर ट्रेजरी रूम नंबर 158 6th फ्लोर फाइनेंस कॉम्प्लेक्स AK लोधी ब्लॉक सिंध सेक्रेटरीट कराची में तव्हांखे जमा कराइणा आहिनि। हिन में तव्हां पंहिंजा सभु डॉक्यूमेंट लॻाईंदा जंहिं बेस ते तव्हां अप्लाई कयो था। उन सां गॾोगॾु SBTE जो जेको आहे MS ऑफिस जो तव्हां सर्टिफिकेट लॻाईंदा ऐं पोइ तव्हां ही जेका एड्रेस ॾिनल आहे उते पंहिंजो फॉर्म मोकिलींदा। ही प्रोफार्मा शामिल आहे, इन ते तव्हां पंहिंजो फिल करे ऐं तव्हां ही फॉर्म TCS जे थ्रू या पोस्ट जे थ्रू तव्हां सबमिट कराईंदा। उम्मीद था कयूं थी असांजी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। मज़ीद अहिड़ी जॉब सां रिलेटेड वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।